हेलो। सलाम जी। जी वालेकुम अस्सलाम, कैसे हैं आप? मैं ठीक हूँ मुर्शिद, आप कैसी हैं? अल्लाह के शुक्र, अल्हम्दुलिल्लाह। खान साहब की कुछ घड़ियां हैं, उन्होंने कहा है कि आपको भेजते हैं, आपको भेज दूँ, आपके उनको बेच वगैरह दें, क्योंकि वो उनकी यूज की नहीं है, तो वो चाहते हैं वो आप कहीं कर दें। जरूर मुर्शिद, मैं कर दूंगा जी। अॻूणे वज़ीर आज़म ऐं पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी घरवारी बुशरा बीबी ऐं ज़ुल्फी बुखारी जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई। बुशरा बीबी मुबैना ऑडियो में ज़ुल्फी बुखारी सां सलाम दुआ करण बाद घड़ियूं विकिरो करण जो चई रही आहे। ज़ुल्फी बुखारी बुशरा बीबी खे मुर्शिद ते मुखातिब थींदे चयो त ज़रूर मुर्शिद ज़रूर थी वेंदो। पीटीआई पारां तोशाखाना जे घड़ियुनि जो ख़रीदार ॼाणल दुकानदार बि साम्हूं अची वियो। मोहम्मद शफ़ीक तोशाखाना जूं घड़ियूं ख़रीद करण वारनि दावाउनि जी तरदीद करे छॾी। मोहम्मद शफ़ीक वीडियो बयान में चयो आहे त हुन अहिड़े क़िस्म जी का बि घड़ी ख़रीद नाहे कई। संदसि दुकान जे नाले वारी रसीद जाली आहे। हिन मामले बाबति हू घणनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जी जांच लाइ 5 रुकनी ख़ुसूसी जांच टीम जोड़े छॾी। ख़ुसूसी जांच कमेटी में ISI, IB, FIA ऐं इस्लामाबाद पुलिस जो नुमाइंदो शामिल। नोटिफिकेशन सुप्रीम कोर्ट में पेश। अदालत ख़ुसूसी JIT खां 2 हफ़्तनि में शुरूआती जांच रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस चयो त JIT खे परॾेही विज़ारत रस्तो ॾेखारे छॾियो आहे। केस जी जांच दौरान JIT आॾो का रंडक अचे थी त अदालत सां राब्तो करे सघे थी। सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस बाबति परॾेही विज़ारत पंहिंजो जवाब सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियो। परॾेही सेक्रेटरी असद मजीद पारां जमा करायल जवाब में चयो वियो आहे त अरशद शरीफ क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि जी कीनिया खां ॾेह मुंतक़िली ते गौर करे रहिया आहियूं। परॾेही विज़ारत कीनिया ऐं UAE जे इख़्तियारनि खां सबूत हासिल करण लाइ राब्ते में आहे। वज़ीर आज़म कीनिया जे सदर सां राब्तो करे मदद जी दरख़्वास्त कई। परॾेही विज़ारत ख़ुसूसी वफ़द कीनिया मोकिलण ते बि गौर करे रही आहे। सिंध हुकूमत ऐं MQM विच में KMC लाइ नए एडमिनिस्ट्रेटर ते इत्तेफ़ाक़। मुर्तज़ा वहाब जे इस्तीफ़ा मंज़ूर। डॉक्टर सैफुर्रहमान कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। 20 ग्रेड जो ऑफिसर डॉक्टर सैफुर्रहमान MQM जो नामज़द कयल आहे। MQM मलीर कोरंकी ॾखण वेस्ट ऐं ईस्ट कराची में एडमिनिस्ट्रेटर लाइ बि नाला ॾेई छॾिया। हतमी फ़ैसिलो सिंध हुकूमत कंदी। माली वसीलनि जी बहितरी ऐं मुंसिफ़ाणी विर्छ लाइ आलमी मालियाती इदारनि में सुधारण जी ज़रूरत आहे। जमहूरी निज़ाम ज़रिए जटादार तरक्की मुमकिन आहे। इंडोनेशिया जे शहर बाली में 15 डेमोक्रेसी फोरम खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जमहूरी निज़ाम सां ई पाइदार तरक्की मुमकिन आहे। पाकिस्तान हमेशा खां अवामी जमहूरियत लाइ कोशिशूं करे रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान के पार्टी सरबराही तां हटाइण ऐं तोशाखाना केस में फौजदारी कार्रवाई बाबति इलेक्शन कमीशन के हतमी फ़ैसिले खां रोकण वारी इस्तदा रद्द। इलेक्शन कमीशन के नोटिस जारी। 13 दिसंबर ते जवाब तलब। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो आहे त अदालत जल्द कार्रवाई करे फ़ैसिलो ॿुधाईंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे पुट सुलेमान शहबाज जे 13 दिसंबर ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत जो सुलेमान शहबाज के 13 दिसंबर ताईं लाॻापियल अदालत में सरेंडर करण जो हुकुम। वकील चयो आहे त सुलेमान शहबाज सऊदी खां 11 दिसंबर ते ॾेह वापसि अची वेंदो।
इमरान खान डिजणो शख्स आहे, हू केपी ऐं पंजाब असेंबलियूं न टोड़ींदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त सिंध मां का बि कणक चोरी नाहे थी, गोदामनि जो जाइज़ो वरितो आहे। कराची जे सियासी एडमिनिस्ट्रेटर जो नालो वक़्त अचण ते ज़ाहिर कयो वेंदो। ऐवान सदर में चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं आर्मी चीफ खे एज़ाज़ ॾियण जी तक़रीब। सदर आरिफ अलवी, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं जनरल साहिर शमशाद खे निशाने इम्तियाज़ मिलिट्री जे एज़ाज़ सां नवाज़ियो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, क़ौमी असेंबली जे स्पीकर, सेनेट चेयरमैन ऐं ॿियनि बि शिरकत कई। मोटरवे मेगा करप्शन केस जी नौशरो फिरोज में जांच लाइ जुड़ियल सिंध हुकूमत जी 3 रुकनी कमेटी जांच मुकम्मल करे रिपोर्ट चीफ सेक्रेटरी हवाले करे छॾी। नौशरो फिरोज में मोटरवे जी ज़मीन लाइ आयल रक़म में 3 अरब रुपया घोटालो थियण जो इंकशाफ। ज़रियनि मूजिब जांच टीम पारां रिपोर्ट में NHA ऐं सिंध बैंक खे बि मुलविस करार ॾिनो वियो। हिक रात में बैंक मां 70 करोड़ कैश थिया, सवा 2 अरब रुपया 7 जाली मालकनि खे जारी थिया। हिक खातेदार जे नाले केतिरा ई चेक जारी थिया। रहमतुल्ला सोलंकी, असगर जतोई ऐं ज़मान शाह जो मेगा करप्शन में एजेंट तौर अहम किरदार रहियो। करप्शन केस में गिरफ़्तार मटियारी जो अॻूणो DC अदनान रशीद रिमांड ते जेल हवाले। सिंध असेंबली में सूबे में पियल बरसात ऐं ॿोॾ सबबि थियल नुक़साननि ते बहस जारी। अपोज़िशन मेंबर जी सिंध हुकूमत ते सख़्त तनक़ीद। सूबाई वज़ीर सईद गनी जवाब ॾींदे चयो त इमरान पाकिस्तानी सियासत जो माज़ी थी वियो आहे। मुल्की मईशत खे तबाह कंदड़ कहिड़े मुंहं सां तनक़ीद करे रहिया आहिनि। घोट की पुलिस शहीद पुलिस ऑफिसर्स ऐं जवाननि जो पलांद वठण बदिरां केस में नामज़द 5 जवाबदारनि जा नाला चालान मां ख़ारिज करे छॾिया। घोट की पुलिस जवाननि जे क़तल केस में नामज़द जवाबदार गोस बख्श शर, इस्माइल शर, राणो शर, इम्तियाज शर ऐं हाजी शर खे बेॾोही करार ॾींदे केस मां नाला कढी छॾिया। जेकॾहिं जवाबदार बेॾोही आहिनि त पोइ पुलिस जवाबदारनि जे सिर ते 50-50 लख रुपया इनाम जी सिफ़ारिश छो कई हुई ऐं जवाबदारनि जा ग़लति नाला शामिल कंदड़नि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थींदी। महीनो अॻु राउत जे कचे में धाड़ेलनि DSP अब्दुल मालिक भुट्टो ऐं 2 SHO समेत 5 अहलकारनि खे शहीद कयो हो। सिंध हाई कोर्ट कंटेनर्स खे मुक़रर रस्तनि ऐं वक़्त खां अॻु रोड ते हलाइण खां रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस नदीम अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कराची में झंग जो कानून आहे। फैंसी नंबर प्लेट्स ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई कई वञे। MNA हुजे या MPA कंहिंजे बि दबाव में नथो अचे। मुक़रर कयल वक़्त खां सवाइ हेवी ट्रैफ़िक रस्तनि ते न हलणु घुर्जे। हेवी ट्रैफ़िक सबबि शागिर्द तालीमी इदारनि नौकरी कंदड़ वक़्त ते ऑफिस नथा पहुचनि। सिंध जे तालीम खाते सियारे जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। सूबे जे समूरनि तालीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं 21 दिसंबर खां थींदियूं। तालीम खाते मूजिबि सियारे जी मोकलुनि जो फ़ैसिलो सालियानी स्टीयरिंग कमेटी जे फ़ैसिले मूजिबि कयो वियो। अखरी चौदगी वेझो जवाबदारनि घर में घिड़ी खंजरनि जा वार करे नौजवान मक़बूल अहमद खे क़तल करे छॾियो। जवाबदार खंजर समेत गिरफ़्तार। खैरपुर जे ॻोठ कमाल शेख में पुराणी तकरार तां पीरसन गुलाम मुस्तफ़ा शेख क़तल, हथियारबंद फरार। बाढे वेझो क़तल थियल नारी फिज़ा मलाणो जो ॿिए ॾींहुं पोस्टमार्टम, तशद्दुद जी तस्दीक, नारी जो चाचो गिरफ़्तार। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़रई भाण जे हथरादो कोट ब्लैक ते विकिरो थियण लॻो। सिंधड़ी ऐं मीरपुर माथेलो में यूरिया भाण जे डीलर्स 2000
150 वारी बोरी 2900 में विक्रो थियण लगी। मीरपुर माथेलो में JUI पारां DC घोटके जे ऑफिस आॾो मुज़ाहिरो। ब्लैक ते भाण विक्रो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाईअ जो मुतालबो। अवामी वर्कर्स पार्टी पारां ॿोॾ मुतासिरनि जी वाहर न थियण खिलाफ़ निकतल सिंध बहाली मार्च जी मेहड़ पहुचण ते आजियां। पैदल मार्च मेहड़ खां गाजी ख्वावड़ रवानो। मेहड़ में सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल ताज जोयो बि शरीक थियो। मार्च में शरीक माण्हुनि जे हथनि में ॿोॾ मुतासिरनि जी बहाली ऐं माहौलियाती तब्दीली बाबति प्ले कार्ड हुया। ॾहरकी में सिंध हुकूमत पारां शागिर्दनि लाइ मोकिलियल किताब ग़रीब शागिर्दनि खे मिलण बदिरां कबाड़ में विकिरो थियण लॻा। पुलिस जो कबाड़ जे दुकान ते छापो। हज़ारें दर्सी किताब हथ। कबाड़ वारो आसिफ मलिक गिरफ़्तार। तालीम खाते ज़िम्मेवार अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई न कई। ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन एटमी जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। व्लादिमीर पुतिन चयो आहे त एटमी जंग जो ख़तरो वधी रहियो आहे। असां चरिया न आहियूं। ख़बर आहे त एटमी हथियार छा थींदा आहिनि। मास्को एटमी हथियार पहिरीं इस्तेमाल न कंदो। रूस ते हमलो थियो त एटमी हथियारनि जे इस्तेमाल में देर न कंदासीं। यूक्रेन जी जंग डिघी थी सघे थी। अमेरिका रूसी सदर जे बयाननि खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो। नेट प्राइस चयो आहे त एटमी जंग बाबति गैर ज़िम्मेवारनि बयाननि खां पासो कयो वञे।